तारीख़दान अदीब समाज सुधार आसी अब्दुल वाहिद हकड़ो जी बीमारी में संदसि इलाज कराइण जी अपील। रिपोर्ट मंज़ूर कालरो। टंडोला यार्ड ज़िले जे हिक ॻोठ मोहम्मद जाफ़र ख़ान हकड़ो जे वसंदी में बारोतण गुज़ारींदड़ इल्म जी रोशनी खां बहिरामंद तालीम जे हासिलात ते ईमान रखंदड़ सिंध दोस्त तारीख़दान समाज सुधार भलोड़ शख़्सियत आसी अब्दुल वाहिद हकड़ो पंहिंजे आला इल्मी तारीख़ी ख़िदमतुनि ऐं सलाहियतुनि जे हवाले सां बहितरीन रिकॉर्ड रखंदड़ शख़्स तौरु ॼातो सुञातो वञे थो। पाण यूनियन काउंसिल सुल्तानाबाद जे इलेक्शन में चेयरमैन जे उहिदे ते कामयाबी माणे पंहिंजी यूनियन काउंसिल में ॿियनि जी निस्बत बहितर कम कराया। एतिरे क़दुरु जो जानवरनि जे इलाज मुआइले जे लाइ बि कोशिशूं वरिताई। अदबी ख़िदमतुनि में पाण तारीख़ी विरसे ख़ासि तौरु ज़िले टंडोला जे माग मकाननि औलियाउनि संदन मज़ारुनि ऐं क़ब्रिस्ताननि बाबति तहक़ीक़ कंदे मालूमात खे सहेड़े महफ़ूज़ करण जा कारनामा सरअंजाम ॾिना आहिनि। हिन तारीख़दान सिंध सतह थींदड़ अदबी ऐं सरकारी या ख़ानगी तंज़ीमुनि जे प्रोग्रामनि में हिसो वठंदे पंहिंजे तहक़ीक़ खे पेश करे एज़ाज़ हासिल कया आहिनि। आसी हकड़े जे ख़ज़ाननि में संदसि ज़ाती शौक़ ऐं ज़ौक़ सां क़ाइमु कयल मिसाली लाइब्रेरी जे कबटनि में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब महफ़ूज़ कयल आहिनि, जिन मां के किताब अणलभ क़दीम ऐं अहमियत वारा आहिनि। हिन लाइब्रेरी में दुनिया जे वॾे शाइर शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई जी टोपी महफ़ूज़ करे रखियल आहे। सिंधी अदब इंसानियत ऐं तारीख़ जो ही हमदर्द जाखोड़ी किरदारु मोहतरम आसी हकड़ो केतिरा ई ॾींहं थींदा जो बिस्तरे ते पियल ॾिसिजे थो। केतिरनि ई ॾींहंनि वारी अघाईअ खेसि जिस्मानी तौरु कमज़ोर ऐं माली तौरु लोढ़े छॾियो आहे। सिंधी ॿोली ऐं अदब जो ही नेक मर्द ख़ासि ख़िदमतगार कसम पुड़सीअ जे वकड़ में क़ाबू ॾिसजण करे इंसानी नाते ऐं अदबी ख़िदमत जे मुनासिबत सां हुकूमत सिंध जे वज़ीर आला ऐं सकावत खाते जे वज़ीर खे आसी हकड़ो जो सरकारी सतह ते इलाज कराइण समेत माली सहायता तरफ़ ध्यानु छिकाइजे थो। जीअं ई बुज़ुर्ग तारीख़दान सिहतयाब थी पंहिंजे किर्त जारी रखंदे वधि खां वधि पंहिंजे इल्मी तारीख़ी खोजना वारो ॾुखियो सफ़र जारी रखे, जदीद तारीख़ जे बाब में नवां इज़ाफ़ा करे सघे। असांजूं धणीअ दर दुआऊं आहिनि त परवरदिगार हिन मुख़लिस अहले इल्म इंसान मथां सिहतयाबी जो ख़ासि नवाज़िशूं फ़रमाए।